ओम शांति दीदी बोले तारीखा 31/3/2023 मेरा बाप दादा सुनता मीठे मीठे बाद भगवान आयो सभी भक्तन की भक्ति जो फल मुक्ति जीवन मुक्ति जो ठिकानो देन ता भगत खा हाणे वारिस था बार थे आयो न प्रश्न ता बार के स्मृति में रहो तो दिल में खुशी जा डोल बाजा बजता रहो। उत्तर सदा स्मृति रहे कि मोस्ट प्लवेट बाबा है असांखे विश्व जो मालिक शाहन जो शाह ठाहिण लाइ असां हाणे सूर्यवंशी महाराजा महारानी ठहूं था। बाबा असांखे 21 जन्मनि जे लाइ एवर हेल्दी वेल्दी ठाहिनि था न। असांजी सप्तयुगी राज्य में सब चीज फर्स्ट क्लास हूंदी, तत्व भी सतो प्रधान हूंदा, आत्मा शरीर वही गुल गुल फूल समान हूंदा। हिन स्मृति सां दिल में खुशी जा डोल बजता रहनि कि हाणे असां कहिड़ी दुनिया में हलण लाइ तयार था थियूं। ओम शांति। ॿार ॼाणदा आहिनि कि बाप परम धाम में रहण वारो आहे। उहो बाप खुदि ॿारनि खे चईंदा आहिनि हाणे तव्हां भगत न आहियो, हाणे तव्हां भगवान जा ॿार ठहिया आहियो। भगत भगवान खे ढूंढंदा रहंदा आहिनि, भगत खे भगवान न थी सघंदा आहियूं। भगत अनेक आहिनि, भगवान हिकु आहे। हाणे भगत मनुष्य आहे त जरूर भगवान भी मनुष्य रूप में ही ईंदो न। हुननि खे भी मनुष्य रूप में ही अचणो पए। धारणा मनुष्य रूप में मनुष्य रूप धारण करणो पए। निराकार परम पिता परमात्मा हिकु आहे, भगत अनेक आहिनि। सभी मनुष्य हिन समय भगत आहिनि, भगवान की याद कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि कोई समय भगवान के अचण जरूर आहे। हू आहे स्वर्ग जो रचयिता त जरूर हिकु ही हूंदो न, अनेक त न थी सघंदा आहिनि। भगवान अची करे मनुष्य रूप में भक्तनि खे इहे ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। अधु कलाक त तव्हां मूंखे यादि कयो, ड्रामा अनुसार भक्ति मार्ग में यादि करणो ई आहे। पोइ मां भगवान मनुष्य जो रूप धरी करे भक्तनि वटि ईंदो आहे। भगत भी मनुष्य ही आहिनि त असांखे मिलणो भी मनुष्य सां ई आहे न। जरूर मनुष्य जो रूप धारण करणो पए न। कोई कच्छ मच्छ जो त न कंदो न। बाप चईंदा आहिनि मां अची करे ॿारनि खे पंहिंजो परिचय ॾींदो आहे। मुंहिंजो पार कोई पाए न सघे, इन करे मां ही अची करे पंहिंजो परिचय ॾींदो आहे। मां आयो आहियां, तव्हां ॿार ॼाणदा आहियो न। बाप मनुष्य तन वठी करे ईंदा आहिनि, उहे भी सम्झाईंदा आहिनि कि मां कहिड़े भगत जे तन में प्रवेश करणो आहे। हीअ ब्रह्मा आहे सभिनि खां वॾो भगत। हिकु त भगत न हुयो न, ॿियो भी पुराणा भगत आहिनि, हुनजे हिसाब ॿुधाईंदा आहिनि। उहे ही प्राचीन देवी देवता जो सत्य आदि में हुया। उहे ही भक्ति मार्ग में ईंदा आहिनि त भक्ति शुरू करे ॾींदा आहिनि त उहे थिया सभिनि खां पुराणा भगत। उन्हनि ही पूरी भक्ति कई आहे। उहे ही आया आहिनि भगवान सां मिली करे देवी देवता पद खे प्राप्त करण। पोइ अची करे सम्मुख मिलंदा आहिनि। तव्हां ॼाणदा आहियो असां भगत हुयासीं, सॼी दुनिया भगत आहे न। भगवान आयो आहे भक्तनि जी रक्षा करण। छोजी भगत ॾाढा दुखी आहिनि न। भक्तनि खे पतो न आहे कि शांति सुख कंहिंखे चइबो आहे। भगवान अची करे सम्झाईंदा आहिनि। मां जॾहिं ईंदो आहियां त सौगात खणी ईंदो आहे ॿारनि जे लाइ। बेहद जो बाप जरूर बेहद जी सौगात खणी ईंदो न। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां भगत न आहियूं। भगवान अची करे पंहिंजो वारिस असांखे ठाहियो। असां हाणे बाबा जा वारिस ॿार आहियूं। नंबर वार सभु आत्मायूं वर्स वठनि थियूं न। भगत वारिस न हूंदा आहिनि। उहे ईअं न सम्झंदा आहिनि कि असां ॿार आहियूं, बाप सां असांखे वर्स वठिणो आहे न। उहो त सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि त पोइ भगवान काथां आयो। हाणे तव्हांखे वर्सो जरूर खपे, इन करे मूंखे यादि कंदा आहियो। वर्सो भी फर्स्ट क्लास खपे न, सेकेंड थर्ड क्लास न। सभी भगत भगवान की याद कंदा आहिनि कि अची करे हुननि सां मिलो, परंतु ॼाणदा न आहिनि कि कीअं हुननि वटि वञूं। त भगवान खे अचणो पए, पढ़ाईंदा भी आहिनि। तव्हां ॼाणदा आहियो भगवान आयो आहे सभिनि खे भक्ति जो फल ॾियण अथवा सभिनि खे सुखी करण। भगवान खे सभु हाणे ही अचणो हूंदो आहे।
वो रूहानी पंडो है वास्तव में मनुष्य जो सत्य सत्य तीर्थ मुक्ति जीवन मुक्ति धाम स्वर्ग में रहण वारा देवता आहिनि जो जड़ चित्र हिते आहिनि उन जड़ चित्रनि वटि वेंदा आहिनि यात्रा कंदा आहिनि उहा त थी करे उहा थी वई जिस्मानी यात्रा दिलवाड़ा मंदिर में जगदम्बा वठ यात्रा करण वेंदा आहिनि उहा भक्ति थी वई भगवान अची करे हिन यात्राउनि जे धक्कनि सां छुड़ाईंदो आहे भगत भगवान सां मिलंदा आहिनि त भगवान भक्ति जे दुखनि सां छुड़ाए करे ठिकानो लॻाए ॾींदो आहे बाप चईंदा आहिनि जो बि सभु धर्म वारा आहिनि सभु मनुष्य मात्र खे हाणे ठिकाने लॻाइणो असुल ठिकाणो आहे मुक्ति जीवन मुक्ति धाम सभिनि खे पंहिंजे धाम व स्वर्ग धाम में वठी वेंदो आहे तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे बाबा परम धाम खां आया आहिनि आत्मा ई चाहींदी आहे असां भॻवान वटि वञूं यादि केरु कंदो आहे आत्मा यादि कंदी आहे न इन ऑर्गन्स द्वारा बाप चईंदो आहे हाणे तव्हांखे देही अभिमानी ठहिणो तव्हांजी बुद्धि में ज्ञान टपकंदो रहंदो आहे न बरोबर ड्रामा अनुसार बाबा आया आहिनि ॿारनि खे रावण जे दुखनि सां छुड़ाए पाण सां गॾु वठी वञण लाइ गाइड थी करे आया आहिनि तव्हांखे रूहानी तीर्थनि ते जाते वञिणो हुतां खां पोइ लौटी करे हिते न अचिणो हिते त अल्पकाल जे लाइ जिस्मानी यात्रा कंदा आहिनि इहा जड़ तीर्थ हाणे बंदि थी वेंदा पोइ तव्हां सभी तीर्थनि ते वेंदव कोई मुक्तिधाम कोई जीवन मुक्तिधाम सचो तीर्थ हिकु मुक्तिधाम ॿियो जीवन मुक्तिधाम हुननि सभिनि तीर्थनि ते वञण लाइ बि भगत जिस्मानी तीर्थ कंदा रहंदा आहिनि बरोबर जिस्मानी तीर्थ जन्म जन्मांतर करण खां पोइ हुननि सां छुटी करे असां रूहानी तीर्थनि ते हली वेंदा आहियूं पोइ हिते मृत्यु लोक में अचणो न पए मुक्ति धाम में वञी करे वेही रहंदा आहिनि अचण वञण बंदि थी वेंदो पोइ स्वर्ग में ईंदासीं हुते अचण वञण थींदो स्वर्गवासी ठही वेंदासीं तव्हां ॼाणंदा आहियो कि बाबा असांखे स्वर्गवासी ठाहिनि था असां तयारी कंदा आहियूं स्वर्ग में वञण लाइ दुनिया में त कंहिंखे पतो ई न आहे बिल्कुलु ई ॿुधो आहिनि शास्त्र आदि पढ़ण सां बि कोई फ़ाइदो न आहे हाणे जी भेट में त ईअं थींदासीं न कि हाणे जी भेट में त कोई फ़ाइदो न आहे अल्पकाल जे सुख खे जरा सो चईंदा आहियूं जास्ती मिठाइयूं जरी सी थोड़ी सी मिठाई में फर्क आहे हाणे तव्हां सम्झंदा आहियो सूर्यवंशी महाराजा महारानी ठहींदा आहिनि उहो आश रखंदा आहिनि न ॾाढा धनवान ठहियूं सभी उहो आश रखंदा आहिनि असां ॾाढा धनवान ठहूं संपत्ति त ज़रूर खपे न तॾहिं त सुख हूंदो संपत्ति सां गॾु पोइ हेल्थ बि खपे हेल्थ वेल्थ त सुख ॾाढो हिन दुनिया में हेल्थ वेल्थ ॿई मिली न सघनि हिकु जन्म जे लाइ हिकु मनुष्य वटि इहे न थी सघंदो हुते त 21 जन्मनि जे लाइ हेल्दी वेल्दी रहंदासीं हुते त अनादि हर चीज जी ॾाढी सस्ताई हूंदी पैसे जी त दरकार ई न हूंदी पैसे बदिले अक्षतियूं ॾींदा ऐं चीज ॾाढी फर्स्ट क्लास हूंदी तत्व बि सत प्रधान ठही वेंदा त हुननि सां माल बि ॾाढो सुठो ठहींदो खाइण आदि जी केतिरो मज़ो हूंदो आहे न हाणे तव्हांजी दिलि में ढोल बाजा बजना खपनि मोस्ट बिलवेड बाप आहिनि चईंदा आहिनि मां तव्हांजो मोस्ट बिलवेड बाप आहियां 63 जन्म तव्हां यादि कयो ज़रूर बिलवेड आहे तॾहिं त यादि कंदा आहिनि मनुष्य खे त कुझु पतो ई न आहे बाबा असांखे शाहनि जो शाह स्वर्ग जो मालिक था ठाहिनि विश्व जो मालिक था ठाहिनि देवी देवताऊं विश्व जा मालिक हुया परंतु हुननि ते बि कूड़ा कलंक नंढेपन खां ई लॻाए छॾियो अथनि केतिरे कूड़ियूं ॻाल्हियूं लॻाए छॾियूं अथनि माया बिल्कुलु ई 100% नॉनसेंस बुद्धि ठाहे छॾी आहे ये भी ड्रामा जो खेल आहे त हाणे मोस्ट बिलवेड बाप चए थो मूंखे पूरो यादि करो त तव्हांजा पूरा विक्रम विनाश थी वञे बाबा खे पूरी रीति सां यादि करणो ताकि सभिनि जा विक्रम विनाश थी वञनि गुल गुल फूल ठहो
आत्मा गुलगुल हूंदी आहे त शरीर भी अहिड़ो सुठो मिलंदो आहे न। तत्व में मातेश्वर पिता ही कंहिंजी महिमा आहे। कुत्ते बिल्ली सभिनि में ईश्वर। इहे त छा उन्हनि खे चईंदासीं माता पिता। मनुष्य जी बुद्धि छा ठही आहे? सोचो कंहिंखे सम्झायो तो चईंदा आहिनि तव्हां असांखे भक्ति खां छुड़ायो था, पंहिंजे धर्म खां छुड़ायो था। अरे सही ॻाल्हि ॿुधाए करे तव्हांखे सही रास्ते ते ठिकाने ते था लॻाइनि। भपको केतिरो आहे। कंहिंखे चओ इनखे चइबो आहे माया जो पाप। रावण जे राज्य में मनुष्य खे नशो केतिरो हूंदो आहे, ॼाणदा कुझु न आहिनि। तामे भी जो सुठा ज्ञान जी धारणा करण वारे न उन्हनि खे नशो चढ़ंदो आहे। ज्ञान जी धारणा न त सूरत बल मनुष्य जी सीरत बंदड़ जहिड़ी आहे। तव्हां ॿार हाणे सम्झंदा आहियो। श्रीमती हली भारतीय मनुष्य मात्र खे श्रेष्ठ दैवी गुण धारी ठाहियूं था न। अर्थात असां भारत खे श्रेष्ठ दैवी राजस्थान था ठाहियूं। जंहिंखे नशो हूंदो आहे उहे ईअं ॻाल्हाईंदा आहिनि। काथे भी भाषण करो त चओ श्री अर्थात श्रेष्ठ मत ते हलूं था। त चओ कि असां श्री अर्थात श्रेष्ठ मत ते हलूं था। श्री शिव बाबा असांखे श्रेष्ठ मत ॾे थो न। भगवान आहे ज्ञान जो सागर, आनंद जो सागर। असां उन्हनि जे मत ते हलूं था न। यादव ऐं कौरव ॿई आहिनि। रावण जी मत ते ऐं असां पांडव आहियूं भगवान श्री श्रीमत ते। जीते जीत त असांजी आहे। श्री कृष्ण कोई स्वर्ग स्थापना थोड़ी कंदो आहे, भगवान बाप ही स्थापना कंदा आहिनि। असां भारत खे श्रेष्ठ था ठाहियूं ऐं ॿियो कोई भी ईअं करे न सघंदो, चई न सघंदो कि असां ईश्वरीय मत ते आहियूं। हा चईंदा ईश्वर जी प्रेरणा सां करूं था। बाप त चईंदो मां हिन तन में अची करे मत ॾींदो। हिन में प्रेरणा जी त कोई ॻाल्हि कोन्हे। त पहिरियों निराकार जी महिमा करणी खपे। उहो मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे, ज्ञान जो सागर, सुख जो सागर आहे। उन्हनि जी मत ते असां हलूं था। उहो असांजो बाप आहे, परम धाम में रहण वारो, स्वर्ग जो रचयिता आहे न। त जो ॼाणंदो हूंदो उहो ई महिमा कंदो न। सॼी सृष्टि खे पावन ठाहिण वारो उहो हिकु ई हुजणो खपे न, अनेक थोड़ी हुजणा खपनि। त सिवाय असांजे बाक़ी सभु रावण जी मत ते था हलनि। असां श्रीमती भारत खे वरी खां दैवी राजस्थान था ठाहियूं। ये अनेक मतियूं हाणे विनाश थी वेंदियूं। असां जो बीके आहियूं, असां सभिनि इहे प्रैक्टिकल अनुभव कयो आहे। असां प्रजापिता ब्रह्मा जा ॿार आहियूं। ये त तव्हां भी आहियो, परंतु असां प्रैक्टिकल में हाणे ठहियूं त फर्स्ट मनुष्य त प्रजापिता ब्रह्मा ही आहे न। त उन्हनि जा ॿार त सभी आहिनि, लेकिन असां पहचाने करे चईंदा आहियूं, उहे न पहचानंदा आहियूं। पोइ भक्ति मार्ग में ॻायल आहे न, परम पिता परमात्मा ब्रह्मा द्वारा मनुष्य सृष्टि रची। वो सम्झंदा आहिनि शायद फट सां देवता ठही आहे, परंतु न। ब्रह्मा द्वारा पहिरियों असां ब्राह्मणनि खे रची, पोइ असां ई ब्राह्मणनि पोइ वर्णनि में हली वेंदा। कहानियूं ॿुधाइण व ड्रामो आदि में कोई फ़ाइदो, ड्रामे आदि सां कोई फ़ाइदो न आहे। हिकदमि बाप जी शिक्षा ॿुधाइणी खपे कि असांखे बाप छा थो ॿुधाए। बाप असांखे छा चईंदा आहिनि, मिठे मिठा ॿार हे आत्मायूं। सॼी सभा में चइणो खपे असां श्रीमत ते हलूं था देवता ठहिण जे लाइ। उहो असांखे राजयोग सेखारींदो। गीता जो भगवान भी उहो निराकार आहे। साकार में ईंदा आहिनि प्रजापिता ब्रह्मा जे मुख सां इहे ब्राह्मण ब्रह्मणियूं निकिरंदा आहिनि। असां बीके आहियूं। परम पिता परमात्मा असांखे ब्रह्मा मुख सां रचियो अथई। असां शिव बाबा जो पुत्र आहियूं न। बीके जो परिचय ॾियणो खपे। तव्हां भी सभु आत्मायूं शिव बाबा जा पुत्र, प्रजापिता ब्रह्मा जा ॿार आहिनि। शिव बाबा जा पुत्र, प्रजापिता ब्रह्मा जा सभु ॿार आहियूं। उन्हनि खे ईअं चओ कि असांखे बाबा चए थो, हे मिठा ॿार, हे आत्मायूं। सभी सभा में चइणो खपे असां श्रीमत ते हलूं था देवता ठहिण। पूरी सभा खे चइणो खपे
वो असांखे राजयोग सेखारींदा आहिनि। गीता जो भगवान भी वो निराकार ही है, साकार में ईंदा आहिनि। पिता पिता ब्रह्मा जे मुख सां इहे ब्रह्मण ब्रह्मणी निकिता आहिनि। असां बीके आहियूं, परम पिता परमात्मा असांखे ब्रह्मा मुख सां रचियो अथई। असां शिव बाबा जो पुत्र आहियूं। बीके जो परिचय ॾियणो खपे। तव्हां बि सभु आत्मा आहियो, शिव बाबा जा पुत्र, प्रजापिता ब्रह्मा जा ॿार आहियूं सभी। पोइ हाणे वरी खां इहे नई रचना रचनि था। ये सम्झाइणो खपे। जो सम्झे बरोबर असां शिव जा पोतरा ब्रह्मा जा ॿार आहियूं, असां उन्हनि जा ठहूं। हिन करे असां उन्हनि जा ठहिया आहियूं। हिन करे असांजो नाम ब्रह्मा कुमार कुमारियूं आहिनि। कल्प पहिरियों इहे ब्राह्मण खां देवता, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र ठहिया हुया। हाणे वरी ब्राह्मण ठहिया आहिनि। ईअं सुठी रीति चक्कर जो राज बुद्धि में विहारणो खपे। पहिरियों त बाप जो पूरो परिचय ॾियणो आहे। बाप असांखे ॿुधायो अथई, असां पोइ तव्हांखे था ॿुधायूं। ड्रामा जो चक्कर फिरंदो आहे। चक्रवर्ती राजा कीअं ठहिणो हूंदो आहे, इहा बाबा असांखे हुनजी नॉलेज था ॾियनि। चक्रवर्ती राजा कीअं ठहिणो आहे, इहा बाबा असांखे हुनजी नॉलेज था ॾियनि। हिन में कोई हथियार पवार आई न आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी खे त ज़रूर मनुष्य ई ॼाणदा न। मनुष्य सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे, इहो ज़रूर ॼाणणो खपे न। असां बाप खां ॿुधंदा आहियूं त चक्रवर्ती महाराजा महारानी ठहूं था। वरी चक्कर जो ज्ञान बुद्धि में रखंदासीं ऐं घड़ी घड़ी चक्कर फिराईंदासीं कि असां केरु हुयासीं, हाणे वरी केरु ठहिया आहियूं। तॾहिं असां वरी खां चक्रवर्ती महाराजा महारानी ठहींदासीं। तव्हांखे बि बेहद जे बाप सां सुख वठणो आहे त पुरुषार्थ करो। बेहद जो बाप आहे ई स्वर्ग जो रचयिता, हुननि सां बेहद जो सुख मिलंदो आहे। त छो न बेहद जे बाप खे यादि करणो पए। लौकिक बाप जे वर्षे सां राजी न थियो। असां बेहद जे बाप खां 21 जन्मनि जो सुख पाईंदा आहियूं। बाक़ी त सभु भक्ति मार्ग जी सामग्री आहे। त चईंदा आहिनि शास्त्र आदि अनादि आहिनि, परंतु इहे सभु हूंदे हुए बि हाणे कलयुग अची करे पहुचो। कलयुग रौ नर्क थी आहे। दुनिया पहिरियों पतित ठहींदी आहे। फ़ाइदो त कुझु बि, दुनिया पतित ठहींदी हुई। एतिरा शास्त्र ग्रंथ हूंदे हुए बि फ़ाइदो त कुझु न थियो न। हाणे बाप ख़ुदि आया आहिनि। असां हुननि जा पोतरा ब्राह्मण जा ॿार, असां हुन जा पोतरा ब्रह्मा जा ॿार ब्राह्मण आहियूं। त सभिनि खे ॿुधाइणो खपे। ॾिसो तव्हां हेॾा शास्त्र ग्रंथ पढ़ो था, फ़ाइदो त न, लेकिन बाबा असांखे जो ॻाल्हियूं ॿुधाए थो हुन सां फ़ाइदो त आहे। वास्तव में त उहा तव्हांजो बि बाप आहे। ईअं सुठी तरह सां सम्झायो त उहो बि पाणी थी वञे, पिघली अर्थात उहो बि पिघलजी वञे। अच्छा, मीठी मीठी सिखण जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, रूहानी यात्रा ते तत्पर रही याद सां आत्मा ऐं शरीर ॿिन्हिनि खे गुरगुर ठाहिणो, विक्रम विनाश करणु आहे। ॿियो आहे असां डायरेक्ट ईश्वर जी मथे भारत खे श्रेष्ठ मानव मात्र खे दैवी गुणधारी ठाहिण जी सेवा जे निमित्त आहियूं। असां डायरेक्ट ईश्वर जे मथे भारत खे श्रेष्ठ मानव मात्र खे दैवी भारत खे श्रेष्ठ ठाहियूं, मानव खे दैवी गुणधारी ठाहिण जी सेवा जे निमित्त आहियूं। हिन स्मृति में रहणो आहे कि असां हाणे असांजे हिते कम शायद तो सभिनि आत्माउनि जो हिन भारत खे श्रेष्ठ ऐं मानव मात्र खे दैवी गुणधारी ठाहिणो। हिन स्मृति में रहणो। वरदान, सूर्यमुखी पुष्प जे समान ज्ञान सूर्य जे प्रकाश सां चमकण वारा सदा सम्मुख ऐं समीप अथव। जीअं सूर्यमुखी पुष्प सदा सूर्य जी प्रकाश सां घिरल रहंदो आहे न, हुनजो मुख सूर्य जी तरफ़ हूंदो आहे। पंखड़ियूं सूर्य जी किरणनि जे समान सर्कल में हूंदियूं आहिनि। ईअं जो ॿार सदा ज्ञान सूर्य जे समीप ऐं सम्मुख रहंदा आहिनि, उहे कॾहिं परे न हूंदा आहिनि।
वो सूर्यमुखी पुष्प जे समान ज्ञान सूर्य जे प्रकाश सां स्वयं भी चमकदा आहिनि ऐं ॿियनि खे भी चमकाईंदा रहंदा आहिनि। स्लोगन आहे सदा हिम्मतवान ठहो, सर्व की हिम्मत ॾियारणो आहे त परमात्मा मदद मिलदी रहंदी। सदा हिम्मतवान ठहो, सर्व की हिम्मत ॾियारायो त परमात्मा मदद मिलदी रहंदी। ओम शांति।